सिंध में धाड़ेलनि जो राज ख़त्म थियण जो नालो नथो वठे। सभु को माण्हू परेशान आहे त रोज़ बदअमनी वधे पई। माण्हू अगवा थियनि था, यरगुमाल थियनि था। मुख़्तलिफ़ टेक्निक्स सां हाणे यरगुमाल करण जा धंधा शुरू थी विया आहिनि। औरतुनि जे आवाज़नि में माण्हुनि खे अगवा करण जी कोशिशि कई वञे थी। उन्हनि खे घुराए कच्चे जे इलाइक़नि में पोइ यरगुमाल बणायो वञे थो, पोइ भुंग वरितो वञे थो। ऐं हाणे जेका नई वारदात जो तरीक़ो जेको असांखे तव्हांखे सम्झणो आहे उहो इहो आहे त धाड़ेल सस्तियूं गाॾियुनि जा फ़ोटू व्हाट्सअप ते मोकिले माण्हुनि खे चवनि था त अचो ही सस्ती गाॾी, मसलन हिकिड़ी गाॾी GLI तव्हांखे 64 लख रुपया मिले थी या 70 लख रुपया मिले थी। धाड़ेल पंहिंजी जदीद टेक्निक सां उहे गाॾियूं उन्हनि खे माण्हुनि खे ॾेखारे ऐं माण्हुनि खे चवनि था त असीं तव्हांखे 20 लखनि में गाॾी ॾींदासीं। ईअं पंजाब, बलोचिस्तान ऐं पख्तूनख्वा खां केतिरा माण्हू धाड़ेलनि जे चंबे में अची ऐं पोइ यरगुमाल बणिजी वञनि था, अगवा थी वञनि था ऐं पोइ उन्हनि खे भुंग भरणो पवे थो। त धाड़ेल ॾींहों ॾींहुं सिंध जे अंदरि मुनज़म थिए पियो। उनखे मुनज़म केरु करे पियो? इहा जदीद टेक्नोलॉजी केरु सेखारे पियो? जदीद हथियार केरु पहुचाए पियो? मां आहियां तव्हांजो हैदर मल्हां ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो YouTube चैनल मज़ामत। सिंध केतिरे वक़्त खां बदअमनीअ जो शिकार आहे। जेको बि हुक्मरान अचे थो उहो हुक्मरान दावत वरी करे थो ऐं पोइ सिंध जा कच्चे जा इलाइक़ा या शहरी इलाइक़ा ऑपरेशन थियनि था, कॾहिं रदल फसाद जे नाले सां, कॾहिं कंहिं ॿिए नाले सां। रेंजर्स, पुलिस, समूरा इदारा तमामु वॾी कोशिशि करण जे बावजूदि बि धाड़ेलनि ऐं शहरी दहशतगर्दनि जो ख़ात्मो न करे सघिया आहिनि। धाड़ेल आहिनि केरु? उन्हनि खे इन क़िस्म जा समूरा जेके सोर्सिस आहिनि उहो केरु फ़राहम करे थो? केरु आहे जेको उनखे प्रोटेक्शन ॾिए थो? हिकिड़ो धाड़ेल 5-6 माण्हुनि जा टोला ठाहे ऐं पोइ उहे माफ़िया बणिजी सिंध जे उतरनि इलाइक़नि ते मुकमल तौर ते कंट्रोल करे विया आहिनि, जिते रियासत जी हाणे रिटी न रही आहे। सूरताल इहा आहे त कश्मीर, कंदकोट, जेकमबाद, शिकारपुर, घोटकी वारा ज़िला हिन वक़्तु बदतरीन बदअमनी जो शिकार आहिनि। माण्हुनि खे अगवा कयो वञे थो, औरतुनि जे आवाज़नि ते हिरखाए माण्हुनि खे घुराए उनखे यरगुमाल कयो वञे थो, माण्हुनि सां रेप कया वञनि था, नंढड़नि ॿारनि खे अगवा कयो वञे थो, वापारियुनि खे अगवा कयो वञे थो, ड्राइवरनि खे अगवा कयो वञे थो। समाज जो को बि फ़र्दु हिननि रेज़न धाड़ेलनि खां बचियल न आहे। ऐं सरकार बि हर वक़्तु दावा कंदी रहे थी त असीं ऑपरेशन कंदासीं, धाड़ेलनि खे तहस नहस कंदासीं। पोइ जॾहिं ऑपरेशन थिए थो, मुक़ाबला थियनि था त उन मुक़ाबलनि में हिन वक़्त ताईं जो जेके रिपोर्ट्स अचनि थियूं त वधि खां वधि जेके शहीद थियनि था से पुलिस वारा शहीद थियनि था। धाड़ेल जेके हिन पुलिस जूं चैन्स आहिनि ऐं बख़्तरबंद गाॾियूं आहिनि, उन्हनि वटि अहिड़ा हथियार अची विया आहिनि, उन्हनि खे बि हू मसमार करे विझनि था, उन्हनि ते हू कंट्रोल करे वठनि था। ऐं एयरक्राफ्ट गन्स उन्हनि वटि अची वियूं आहिनि, जदीद तरीन उन्हनि वटि राइफल्स अची वियूं आहिनि, जंहिंजे करे पुलिस वटि जेके हथियार आहिनि उहे हथियार जेके 80 जे ॾहाके में उन्हनि खे क्लाशन जी शिकिल में या G3 जी शिकिल में या उन खां वधीक तेज़ हथियार या जदीद ऑटोमेटिक हथियार उहे धाड़ेलनि वटि अची विया आहिनि। सुवाल इहो थो पैदा थिए त इहे हथियार इन्हनि रहज़ननि धाड़ेलनि वटि कीअं था पहुचनि? जवाबु सफ़ा सादो आहे त इहे हथियार जीअं सरकार चवे थी त नेटो जा हथियार आहिनि जेके अफ़गानिस्तान खां सिमगिल थी अचनि था। छा अफ़गानिस्तान खां सिमगिल थी विया हथियार उहे हवाउनि खां उॾामंदे रावती जे कचे में पहुचनि था, शिकारपुर, कंदकोट जे कचे में पहुचनि था, या उहे रोडनि रस्तनि ज़रिए पहुचनि था? जवाबु सफ़ा सादो आहे त उहे हथियार रोडनि रस्तनि ज़रिए पहुचनि था। ऐं उन सिमगिलिंग में न सिर्फ़ु मुल्की सतह जी माफ़िया या सिमगिलर मौजूदु आहिनि, पर जेके सिंध सतह ते सिमगिलर आहिनि जिन खे पुलिस जी प्रोटेक्शन आहे उहे बि उन में शामिलु आहिनि। हालति इहा आहे त चयो इहो वञे थो त हथियारनि जी ही सिमगिलिंग हाणे को नंढड़ो कारोबार कोन्हे, ही ख़रबे रुपयनि जो कारोबार आहे जेको सॼे पाकिस्तान में ग़ैर क़ानूनी तौर ते हथियारनि खे विकिरो कयो वञे थो। इन सॼी सूरताल में जॾहिं मुल्क जे अंदरि ऐं ख़ासि तौर ते सिंध जे अंदरि अमन अमान न हूंदो, धाड़ेलनि जो राज हूंदो, सरकारी ऐं रियासत जी रिट न हूंदी, माण्हू अस्तराब जो शिकार हूंदा, माण्हू पंहिंजो कारोबार न करे सघंदा, नौकरियुनि न वञी सघंदा, को पोइ कीअं थी सघे थो त ॿाहिरियों माण्हू अचे या ॿाहिरियों सरमाएदार अची सिंध में सीड़प करे को कारखानो लॻाए। इन करे सिंध जी तरक़ीअ जे रोक में जेको सिंध जी तरक़ीअ में फुल स्टॉप लॻो पियो आहे, उन में अहम किरदारु धाड़ेलनि खां अदा करायो पियो वञे। ऐं असांजी रियासत इन ते मुकमल तौर ते लातल्क आहे। नंढड़ा ॿार, औरतूं, मुख़्तलिफ़ मकतबे फ़िक्र जा माण्हू, कारोबारी माण्हू, उहे सभु
अॼुकल्ह धाड़ेलनि वटि यरगमाल आहिनि ऐं कंहिं न कंहिं सूरत में को भतो ॾिए थो, को अगवा थिए थो ऐं को भुंग ॾिए थो। थियणु छा खपे? बुनियादी सुवाल इहो आहे। थियणु इहो खपे त हीअ जेके धाड़ेल आहिनि उहे बुनियादी तौर ते क़बाइली दहशतगर्द आहिनि। इन्हनि जे पुठियां क़बाइली सरदार सपोर्ट में बीठा आहिनि ऐं उहे क़बाइली सरदार हर हुकूमत में या वज़ीर आहिनि या मुशीर आहिनि, त इक़्तिदार जा धणी उहे आहिनि। पोइ जेके SP मुक़ररु थियनि था उहे SP उन्हनि क़बाइली सरदारनि जे ज़रिए मुक़ररु थियनि था। जॾहिं हिकिड़ो SP क़बाइली सरदार जे ज़रिए मुक़ररु थिए, उनजी सिफ़ारिश ते मुक़ररु थिए, त उहो SP कीअं थी सघे थो त उन क़बाइली सरदार जे क़बाइली दहशत जे ख़िलाफ़ु को कामयाबु ऑपरेशन करे सघे। इन करे नंबर 1 सिंध में मौजूदु धाड़ेलनि लाइ आम माफ़ी जो ऐलान कयो वञे। आम माफ़ी ऐलान जो मक़सदु इहो आहे त धाड़ेलनि खे तव्हां शीशन जज जे अॻियां हिकिड़ा फ़ैसिला करायो, जेके जेके क़बाइली जहिड़ा आहिनि उन्हनि जा हल कढो, उन्हनि फ़ैसिलनि खे ख़तमु करायो कि क़बीलाई जुर्गाई क़बीले जे सरदार खां न पर शीशन जज जे ज़रिए इन क़िस्म जो क़ानून पास कयो त शीशन जज वेहे ऐं उहो इन क़बीलनि जा जेके तकरार आहिनि उन्हनि क़बीलनि जी तकरारनि खे हल करे। पोइ जेको ॾोही आहे उन्हनि ॾोहीअ बाबति मौत जी सज़ा न, उमिरि क़ैद जी सज़ा न, पर जेका ॿी सज़ा थिए थी उहा उन ते लागू कई वञे, उहो कोर्ट ज़रिए जेल वञे ऐं पोइ उतां हू पंहिंजी जेके बि उनखे आइन ऐं क़ानून जेकी उनखे सहूलियतूं ॾिए थो उहे उनखे मिलणु खपनि। ऐं जेके माण्हू मुतासिर आहिनि उन्हनि मुतासिर माण्हुनि खे ॾंड जी शिकिल में या पैसे जी शिकिल में उन्हनि खे उहो ॾंड भरे ॾिनो वञे त जीअं उहो मुआशी तौर ते सघारा थियनि। नंबर 2 इन में ज़ाहिर आहे रुकावट थींदो, उहो थींदो मक़ामी क़बाइली सरदार। इन करे क़बाइली सरदारनि बाबति सिंध हुकूमत खे या हिन रियासत खे हिकिड़ो ख़ासि फ़ैसिलो करिणो पवंदो। उहो इहो करिणो पवंदो त जेको बि क़बाइली सरदार पंहिंजे इलाइक़े में क़बाइली दहशतगर्दनि धाड़ेलनि खे सपोर्ट करे थो, उन्हनि खे वार्निंग ॾियणु खपे त हाणे जेकॾहिं का वारदात थी, को क़तलु थियो, को माण्हू अगवा थियो त तव्हां ते FIR कटी वेंदी। तव्हां 10 क़बाइली सरदारनि ते FIR कटरायो, ॾिसूं त कीअं क़बाइली सरदार पंहिंजे क़बाइली दहशतगर्दनि खे छूट था छॾनि। इन करे हाणे ई वक़्तु अची वियो आहे त सिंध जे तरक़ीअ जे अॻियां जेको तव्हां बंदि ॿधी छॾियो आहे उहो बंदि टुटे। धाड़ेलनि खे मुकमल तौर ते तहस नहस करण जी ज़रूरत आहे, उन्हनि खे ख़तमु करण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं तव्हां ऑपरेशन ज़रिए नथा करे सघो त नओं क़ानून आणियो, नई क़ानून साज़ी कयो, उन नई क़ानून साज़ी जे ज़रिए उन्हनि खे इहो मौक़ो फ़राहम ॾियो त हू इज़त भरी ज़िंदगी गुज़ारीनि ऐं इन ॾोहारी कारवाइनि खां आज़ादु थियनि ऐं हू पंहिंजो पाण खे इन क्रिमिनल एक्टिविटीज़नि खां परे कनि जीअं सिंध में अमन अमान क़ाइमु थी सघे।